सतगुरुनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। अॼु असांजे गुरु महाराजनि जो सचपच में वो शनिवार जो ॾींहुं आहे। मेलो हले पियो, जन्मोत्सव आहे 125 पर जीअं हफ़्ते हफ़्ते असां गुरु महाराज जो ॾींहुं यादि कंदा आहियूं, शनिवार जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। अॼु उहो शनिवार जो ॾींहुं बि आहे, मेलो त आहे ई आहे। मेलो अञा सुभाणे बि आहे, वरी उन सां गॾु एकादशी आहे। जेतिरी न गुरु महाराज खे भॻवान खे प्रार्थना कजे ओतिरो आनंद ईंदो आहे। ऐं जेको वरी विश्वास सां करे, प्रेम सां करे, श्रद्धा सां करे, फल माण्हूअ खे विश्वास ॾींदो आहे। हींअर सुबुह जो सभिनी धुनी लॻाई, पोइ केॾीमहिल भॻवान जो नालो बि खणनि पिया, भई कृष्ण भॻवान जो नालो पिया खणनि, केॾीमहिल राम नाम जी धुनी पिया लॻाइनि, केॾीमहिल कंहिंजो बि नालो न पिया खणनि, ख़ाली तुलसीअ जो राम पिया चवनि। तव्हांजो न आहे, पर छो तुलसीदास जो एतिरो विश्वास हो, इन करे पोइ तुलसीअ जो राम चयोसीं।